ताला सब मुझा थई हां हां हे हां पुत्र यक्का वाह 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 अरे रे ये नूरो काथे आ हां ये हथ त वढिया से जिन सां मुंहिंजी ज़मीन जो पाणी कटियो थई हशमत खान नूर लखे असां सां ॻाल्हाए इहो कमु असां कयो आहे सीनो ताणी चऊं था पाणी इहो असां खोलियो आहे तूं छा कंदे असांखे अरे रे तव्हां उन ॾींहुं बि मुंहिंजी औताक ते बक बक कई ऐं हाणे बि वात हणण खां कोन था मुड़ो अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हशमत खान कहिड़ी बला जो नालो आहे हाणे वठो 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 बस ॼणो थियनि हाणे हयाती घणी थी अथव ॿुधाइजो पंहिंजे नूर खे त हशमत खान जी दहशत जो कटोड़ी कोन्हे अचो ये अलाए हकूअ वाली बि अलाए काॾे हले वियो मूंखे बि कम सां वञिणो आहे ने दुकान करे वेही रहियो अरे रे मिर्चू अरे तू मोची हीअं मस्कुरो हां शोभा नूरल पर मुंहिंजे क़ाबिलियत ते शक अथई छा 7 पीढ़ियुनि खां अबे ॾाॾे जी इहा ई किरताब आहे कसम आहे मूंखे छिगल बूट जे कहनि जो अरे रे ही बूट पालिश छो थी हां सफ़ा भेलो लॻो पियो तुंहिंजे बूथ वांगुरु संतरिया पालिश कर न त कुआड़ी हले ईंदई अरे रे मिर्चू जेसि ताणी बूट पालिश कर जेसि ताणी बूट में तुंहिंजी शिकल सार न थिए सम्झाई वरी किस का सोल्डी जी आ सोल्डा हां अरे आखिर थियो छे ठीक है इतना ही पे पहुंचा तो इतना ही पे आप अंदर अरे अल्लाह सही वाह जा भाग क्या सही अरे मुंहिंजा आबा दादा वाह जो धंधो खोलियो अथव मोच को अरे ॿियो को धंधो न खोलियो जेको तो रुथो अचे पादर हथ में तो कयूंसे पोइ भले पालिश कराइण ई ॿियो को धंधो खोलिया त वाह जो कमु थिया मालिक साईं खोलाए का लॉटरी त थियूं अमीर पोइ मां त सभिनी खां घणे हुनजो बदिलो वठां जेके बेइज़तियूं कयूं अथऊं हा छा पियो ॾिसे दीनू हे स्कूल न पर भोतार जे असली घोड़नि जो तबेलो आहे तबेलो मूं जॾहिं बि ॾिठो आहे त तूं हितां गुज़रंदो आहे बिल्डिंग खे घूरे ॾिसंदो आहे नज़र हणंदे छा भोतार जे घोड़नि खे हिनखे तबेलो बनायो वियो आहे पर असल में ही स्कूल आहे हा बुरल ठीकु सम्झो अथई हिन दिनूअ जा डोडा ख़राब आहिनि घोड़नि खे नज़र हणे बकवास बंदि कयो इहो इख़लाक़ आहे तव्हांजो बेशर्मो हल हितां हल टर ऐं हा पंहिंजो रस्तो मटाए छॾ भोतार जो हुकुम आहे त दीनू हितां न गुज़रे छो तो वारो भोतार हिन धरती मां जो बि वाली वारस आहे छा दीनू छो पंहिंजी हयातीअ मां बेज़ार थियो आहे ज़मीन ख़ुदा जी आहे हू केरु थींदो आहे रस्ता रोक करण वारो हू भोतार आहे भोतार मुले जो मथो ख़राब वते तो नांग खां फिटाईंदो हू भोतार न पर कब्ज़ा खोर आहे कब्ज़ा खोर ऐं मां बि जल्द हुनजो कब्ज़ो ख़तमु कराईंदुसि तव्हां जहिड़े वाठनि ऐं हशमत ख़ान जहिड़े बाग़ूअ खे मथे ते चाढ़ियो आहे पर मां बि ॾिसी वठंदुसि भोतार सच पुछो तो अॼु सूबेदार अहिड़ी कई आहे जो दिलि पई चवे त ज़मीन फाटी पए त मां इन में गर्क थी वञा सब समझा दो कमदार सब समझा दो इहो सूबेदार मुंहिंजे मुखालफ़नि जो रखरायल आहे तॾहिं त ॻोल्हे मुंहिंजनि माण्हुनि खे तंग पियो करे
इहो ई त चवां थो न भोतार त ख़ल्क़ मां तव्हांजो ख़ौफ़ ई ख़तमु थी वञे त पोइ इहा तुंहिंजी भुल आहे भुल कमदार। हशमत ख़ान जी दहशत को हवा जो झूठो नाहे। हशमत ख़ान जी दहशत तूफ़ान आहे तूफ़ान। ऐं इहो तोखे ॿुधाए छॾियां हुनजे साम्हूं कख पन छा बीहंदा। सो त आहे भोतार पर पर खे छॾ। कुझु ॾींहंनि में पंहिंजो माण्हू हिन थाणे ते ईंदो पोइ ॾिसजांइ। ॾींहुं बि पंहिंजो त राति बि पंहिंजी थींदी। थोरो इंतज़ारु कर। पंहिंजो माण्हू आहे जेको हिन ई थाणे ते बदिली थी ईंदो। पंहिंजा हथ गरम कंदुमि ई कंदुमि पर हुन सां गॾु सरकारी तौर ते इन्हनि जा बि लिंग सेकराईंदुसि। कुझु ॾींहंनि जी देरि आहे बसि कमदार थोरो सब्र कर। वाह साईं वाह लोड त लख थी लही। लोड त लखनि जी अथसि भाई पिरकार त पाणीअ जहिड़ा अथसि। अरे बकवास बंदि कयो। तव्हांखे शर्म नथो अचे जो पंहिंजे यार ते ठठोलियूं था कयो। शर्म अचे ई थो इन करे त तुंहिंजी गिर ते जागरण जी कोशिशि था कयूं। तव्हांजो पंहिंजो दिमाग़ ठीकु त आहे? यार टोपी त नई वरिती अथई वॾाईअ में वरी ॿाहूं बि लोॾे थो हले पर यार माण्हू त मेणा था थियनि तव्हां वारो यार। छा था चवनि माण्हू? अड़े मूंखे ॿुधायो उन्हनि माण्हुनि जा नाला त वात में कारतूस ठोकियानि। इहा ई ॻाल्हि त खून बाम छोकिरी वठी कोन था सघनि बाक़ी ज़ोर कलफ ॾिनल कपिड़नि ते ऐं टोपी निराड़ ते। ॿियो न त छा दिलबर घर में वेही चूड़ियूं पा चूड़ियूं। पंहिंजे सूरनि जी कैसा ॻाल्हि कयां वो कैसा सूर हलिया कैसा सूरत हलिया। अरे आकुआ वाली अरे इहो निबाह को खणी ओबासियूं ऐं गाना मूं वटि न वेंदो करे। हा मार अरे रे मिर्च मां कयो छा जो तूं मूंते तपियो वेठो आं ऐं हेॾी खणी रड़ कई थी। अरे तोखे ख़बर न आहे त मां दिलि जो केॾो कमज़ोर आहियां। अरे अञा पुछे थो त मां छा कयो आहे। अरे हेॾो मांगर मछ जहिड़ो ईअं वात खोलियो अथई ओबासियूं थो ॾे अञा पुछे थो छा कयो आहे। अरे पोइ छा थी पियो भला इहो त ॿुधाए ओबासी ॼण ते छा भला पाबंदी आहे छा ॿुधाए न। अरे रे मुंहिंजो वात मुंहिंजो मुंहुं मुंहिंजी मर्ज़ी आहे मां केॾो बि वात पटे ओबासी ॼा उन में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे ॿुधाए न। अरे हिते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। मुंहिंजो नालो बि मिर्चू मोची अथई मिर्चू मोची। असुल इहो वात बंदि करे सुईअ सां चप सिबण बि मूंखे ईंदा अथई। बस बस बाबा हाणे जंग ख़तम। जहिड़ो नालो मिर्च थी न तेॾो ई तिखो आहे। हाणे इहो त ॿुधाए ॻोठ में छा थो वहे वापरे ॿुधाए त सही त मूंखे बि त ख़बर पए न। मूंखे कहिड़ी ख़बर मूं वटि त जेको अचे थो परे खां जुतियूं ऐं बूट उछले थो वञे त पालिश कर। अदा मूं वटि को वेहे त हुन सां वेही हवा लुकियां न। हा यार इहा बि ॻाल्हि आहे पर ॻाल्हि त ॿुधा आकू हवाली त तूं आहीं। अरे तुंहिंजे दुकान ते जो माण्हू अचे वार कटाईंदा आहिनि दाढ़ी ठाराईंदा आहिनि पोइ तोसां हवाल न कंदा आहिनि छा? तूं हवाल करे उन्हनि जो खानो ख़राब थो करे लॻे थो। हा बिल्कुलु कंदा आहिनि। अॼुकल्ह बाबा ॻोठ में कोड़ल ऐं दीन जो वॾो फितनो थो हले पियो। हा कोड़ो पुट खां खून बाह में न्याणी जो संग पियो घुरे ऐं दीनू ॼण खां इनकार कई बीठो आहे। अच्छा त माना इहो मामिलो आहे। पोइ मिर्चू बि हाणे हिन मामले खे ठहणु कोन ॾींदो आहे। हे मिर्च सां गॾु ॿिया बि सोट मासा त माना मसाला मिलाए हुनखे अञा मज़ेदार कंदो आहे। कीअं हाकू हवाली हाकू ऐं मिर्चू जे हूंदे ॻोठ में ठापुर हाली पैदा नथो थिए। बाबा जेकॾहिं ईअं थिए न त पोइ हेफ़ा तोते ऐं मुते बिल्कुलु न। हाणे ईअं कर जो मां लॻां थो कोड़े जे कॾ ऐं तूं दीनूअ जे कॾ लॻो। असुल ॿिन्ही खे मचराए बाहि करिणो आहे बाहि। असुल उल्को ई न कर मिर्चू। भला इहो चांहि पीअंदे आकू? हा छो न
हाँ हाँ त पोइ वञ जल्दी कर वठी आ होटल तां पैसा ॾे पैसा अरे चांहि तोखे पीअणी आहे पैसा बि तूं ॾे न वञ पैसा पाण भर पैसा वरी मां भरियां चांहि पीअणी आहे हिनखे आकू हवाली अरे यार मलूक तू हिते बीठो ही ऐं मां त तोखे सॼे ॻोठ में थो ॻोल्हियां ख़ैर त आहे न? बसि यार नूरला अॼु खोपड़ी घुमी वई आहे इन करे तवाई में अचे हिते बीठो आहियां मुंहिंजा ॻोठ त कावड़ में कंहिंजो मथो फाड़े विझां हा उन करे हिते हलियो आहिनि। हुकुम कर मलूक बाक़ी नूरल ऐं असां ॿियो कहिड़े कमु ईंदासीं? यार हरू भरू माण्हू जे करे थाणे ते ॿधिजी वञणु बेइज़ती न आहे। हा यार बेइज़ती त आहे। नूरला पोइ तूं ई सुठी सलाह ॾे मलूक खे। हा यार उन ई बेइज़ती जो पलांद वठिणो आहे। जेसी ताईं इन बेइज़ती जो पलांद न वठंदुमि न तेसी ताईं मूंखे सुकून न ईंदो। तकड़ न कर मलूक जीअं नूरल चवे थो उहो ई कर। थधो थी थधो इहो सूबेदार खटी खलाए कुझु ॾींहंनि में सूबेदार नओं अचे थो जेको भोतार हशमत ख़ान जो यार आहे। तुंहिंजे पीउ चारण जे चवण ते हलंदो ऐं पोइ छिके वठिजांइ पलांद। वाह वाह यार वाह ॻाल्हि सुठी कई अथई। दिलबर पुट छो मुंहिंजो वेठो आहीं? अम्मा मूंखे माण्हुनि जे मेणनि मारे छॾियो आहे। ॿाहिरि कंध खणी हलण जहिड़ो बि न आहे रहियो हाणे। पर छो पुट छाजा मेणा? चवनि था त खून बहा में मिलियल छोकिरी बि नथा वठी सघो त पोइ चूड़ियूं पाए घर वेही रहो। अबा माण्हुनि जो बि त ॾोहो कोन्हे न। खून बहा में आयल आहे विड़ी बि वठंदासीं। ख़बर ई नथी पवे त तो वारो पीउ इहो कोड़ल खान अलाए छो ढर कयूं वेठो आहे। मां ॾिसां थो बाबा खे ॿ टे ॾींहं जेकॾहिं मूंखे संग न वठी ॾिनई त हथियारनि जे ज़ोर ते खणी बि शादी कंदुसि। पोइ ॾिसां त छा छा थो थिए। शेरो छोरे खे चए त का कड़क चांहि प्यारे अगरि बि यार चांहि जे नाले थोरो कोसो पाणी प्यारियो थी। कोड़ल तोखे त रुगो क्रोध जी आदत आहे। सतनि मेलनि खां पंधु करे माण्हू सतनि ॻोठनि जा शेरूअ जे होटल तां चांहि पी था वञनि। तूं त रुगो तूं चवी छा थो शरल तव्हां कूड़ थो ॻाल्हायां? थधो थी अॼु मां तोखे VIP चांहि थो पीआरियां। असांखे बि आई चांहि पीआरिजांइ। हा हा वेहो आकू हवाली। अस्सलाम वालेकुम सॼी संगत खे बाबा वे उस्ताद आकू वे VIP चांहि जी ॻाल्हि थी हले। हा वाह वाह बसि ठीकु आहे काका कोड़ा अॼु असां तुंहिंजी चांहि पीअंदासीं हल। छो कहिड़ी ख़ुशीअ में? अरे ने मिर्चू सफ़ा को मोगो आहे। चाचो कोड़ल सही त चए थो बाबा तोखे कहिड़ी ख़ुशी में चांहि पीआरे अॻे ई ॾिसे थो चारो वेल में लॻो पियो आहे। हकू तूं कहिड़ी वरी बकवास थो करे छा? अबा कोड़ल असुल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी बि दिलि तो लाइ ॾुखे थी। बाबा जेको न तोसां वेल थियो आहे उहो रब साईं कंहिंसां न करे ॾाढो दुख थियो। हा यार उस्ताद आकू दीनूअ जहिड़ो माण्हू जेको पंहिंजे पाछे खां बि डिॼंदो आहे कोड़ल खां बि चढ़ियल अथई। हा अरे जेको खून बहा में पंहिंजो मिलण संग बि नथो वठी सघे। अरे रे तव्हां पंहिंजी ॿई बात बंदि कयो। इन्हनि मिसकीननि ते छो थो कावड़जी कोड़ा? हे वीचारा सच त चवनि था। हिते वेठल
सभु जो सभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। कोलल जो को कखु पद में फबाए वञे न त उहो महाल आहे। हीउ त नंगु आहे नंगु, जेको दिन हुजे निड़ीअ ते न ॾेई वठोसि। इनखे चवंदा अथई सखणी कुनी उभा में घणी। हा अरे रे मिर्चू, वो ॿुधो न अथई त जो गरजते है वो बरसते नहीं। ये बि ॻाल्हि थी हुआ। टके जो मुर्गी अरे तूं खसूसी हजम। मां कोलल ते तव्हां ठठोड़ी था कयो। तव्हांखे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि हाणे मां जो ॿियनि खे न ॾिसंदो, ॿियनि खे। सरकार सोचूं जे समुंड में असुल गरक थी वियो आहे। छा ॻाल्हि आहे साजन? अॼु साहब जी मोड़ी नथी सही, इन करे साहब अॼु उमर को आहे। हल त हली कंहिं वाट वारे खे वकड़ में विठी हिते वठी था अचूं। मिड़ई उबता सुबता कलम दॿे 2-3 कढी मोड़ी ठाहे था वठूं। वाह शान, असुल लखनि जी सलाह आहे। हल त हलो। पर बीहो हिते अकुल जा काबरो। इहो न जेको तव्हांजे दिमाग़ में दाना इहो दरिया वहे थो न, हुनखे बंदि ॿधे छॾियो। छो सरकार वरी छा थियो? मुंहिंजी बदिली थी वई आहे। छा? हा, वॾो धकु हयो आहे हाणे सीज़न में। मूंखे हिकु सुञ वारी जाइ ते रखाए मूंखे पाण हिते नोट कमाइणो पियो अचे। अच्छा, त माना सरकार तव्हांजा हिते टपड़ गोल। अरे बकवास बंदि कर। अरे मलूक ॻाल्हि त ॿुध, हिकु कमाए कोन, ॿियो कखु पंहिंजी पीरो न करे। अरे मथां वरी मुंहिंजे चचू थो विझराए पियो। हाय हाय, हाणे ॿाहिरी कावड़ बि अची मुंहिंजे मोभी पुट मां कढी। सिकील तो अकेलो बचड़ो अथम। छा करे? भली खाए खपाए कुछ भी करे, छो कमाए? हाँ, शेरल जे होटल ते मार मोचड़े सां सामान भगाई, उन खे पैसा भरे ॾिनमि। पुलिस ॿधी वियसि थाणे ते सूबेदार खे पैसा ॾेई अचे हिन खे छॾायो तमाए। हाणे वधीक लागत न ॾेसि, किथे ईअं न थिए त का वॾी फिल्म विच में न विचई। बाबा ॿियूं ॻाल्हियूं छॾियो, पहिरियां जेकी मुंहिंजी मंग आहे उहा मूंखे परिणायो, पोइ मां जहिड़ा बि न कंदुसि ऐं कमाईंदुसि बि। अरे अबा मलूक, सदको वञा तुंहिंजे नाले तां, तूं अकेलो बचड़ो आहीं असांजो, तोखां सवाइ असांजो केरु आहे? ना बा न, मूंखे लाचारी कोन पियो आहे जो इन्हनि फॾनि में असीं हथु विझूं। ख़ुद बहा में ॾिनल छोकिरी आहे कोड़े वारनि खे। ना बा न, इहा न वठंदासीं। तोखे आऊं सोहणी कुंवार परिणाईंदुसि, तुंहिंजे लाइ का कुंवारनि जी खोटी आहे छा? ना बा जंहिं हथु रखंदुसि तोखे मिली वेंदी। ना मां भाड़ी न आहियां। सॼे ॻोठ खे ख़बर आहे त सुराण मुंहिंजी मंग आहे। मां मंग कोन छॾींदुसि। मलूक सही थो चवई। असां कोड़ल खे बदिले में 5 एकड़ ज़मीन ॾींदासीं। सुराण असांजो नंगु आहे ऐं सुराण असांजी नोई थींदी। ख़्यालु कर, कुझु ख़्यालु कर। छो तो सिकी लधे बचड़े खे इन झेड़े जे मुंह में विझी? अम्मा कुझु बि थी पए, मलूक पंहिंजे नंग ते सिर बि ॾींदो। हा, छा बि थी पए। अबा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। ओ या ते अण सुधरियल औलाद मच्छराए छॾियईसि न। हिकिड़ो पुट आहे, उहो बि अण सुधरियल। सुधरियल तो कयो अथईसि अण सुधरियल। जेतिरी मुंहिंजी इज़त आहे न, हे जेकर उहे हले त अलाए छा खाए निभागो। इज़त वाह, इज़त ठाही अथव। होकारो त तो कयो अथसि न पुट जो। आओ चओ हाणे मथो न का चुप करे वेही। छो भला फाइल खाली पियो आहे? हिन तरह में रुगो अमन आहे छा? न सरकार, अमन किथे? त पोइ का रिपोर्ट ई दर्ज न आहे? सेटिंग सरकार, सेटिंग। खिसो गरम, मामलो ख़तम। केस दाख़िल थियो त असांखे फ़ाइदो, हुन जवाबदार खे फ़ाइदो। पर हाणे ईअं न थींदो। राणो जिते हूंदो आहे उतां जो रवाज मटाए छॾींदो आहे। हिन जो मतिलबु त हाणे पघार बि गुज़ारो करिणो पवंदो। मरी वियासीं, हीउ साहब असांखे सुठो न लॻो। हाणे इहा सुठो छॾियो, वञो गश्त ते निकिरी वञो। जहिड़ो फ़साद को बि गैर क़ानूनी कमु थिए थो त जवाबदार खे पकड़े अचो, पघार हिलाल करे खाओ। जेको हुकुम सरकार। मोटो त नक ई वढाए छॾियो आहे तो। माण्हू सच चवंदा हुआ त यारीअ जे ॿार खे
अखिर खां परे न कजे। पर मूं कंहिंजी बि न ॿुधी, कंहिंजी बि न ॿुधी। मूं तोते एतबार करे तोखे तालीम हासिल करण जे लाइ शहर मोकिलियो, पर तो त मुंहिंजे पर्वत जे मीनार खे पोरा पोरा करे छॾियो। बाबा मूं कुछ भी गलत ना है कयो। अवां जी इज्जत ते को भी हर्फ ना है आयो। मां तो रुगो कामिल सां अवां जी इजाजत सां शादी करण थी चाहियां। असां हिक ॿिए खे पसंद कंदा आहियूं। सुराण क्या बदतमीज़ ना है? बदतमीज़ तोखे तो एतरी फजीलत ना है पंहिंजे पीउ जानो तू ये लफ़्ज़ ते इस्तेमाल करी। इन ॾींहं जे लाइ तोखे तालीम ॾिया रही असां। तू पीउ जे एॾो पसंदि जी ॻाल्हि थी करी। तालीम तोखे इहो शऊर ॾिनो आहे। अम्मा मूंखे तालीम इहो शऊर ॾिनो आहे त असां पंहिंजी सोच सम्झ जो इस्तेमालु करे पंहिंजी ज़िंदगी जे लाइ सुठो फ़ैसिलो कयूं। कुझु बि थिए थींदो उहो ई जेको मां चाहींदुसि। तुंहिंजी शादी कामिल सां कोन थींदी ऐं अॼु खां पोइ तूं हिन ई ॻोठ में रहंदी। तुंहिंजो शहर वञणु बंदि।